अस्सलाम वालेकुम दोस्तों तव्हांखे अॼु ॿुधाईंदासीं ख़ासि ख़बर ख़ासि करे जेका ही अदाकार आहिनि इन्हनि जे बारे में जेका तकरार जा ड्रामे जा अदाकार आहिनि इन्हनि जी हिकु बहितरीनु ऐं सुठी ॻाल्हि ॿुधाईंदासीं ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदासीं तकरार ड्रामे में हाणे कहिड़ो अदाकार निकिरण वारो आहे। तकरार ड्रामे में उन जो बसि कुझु किस्तनि खां पोइ उन खे हटायो वेंदो। मुझे ख्याल में दोस्तों इन वीडियो के आखिर ताईं ज़रूर ॾिसंदा जीअं तव्हांखे ही अपडेट नंढड़ी अपडेट तव्हांखे सकून सां जेको सम्झ में अची वञे। अपडेट वॾी आहे वीडियो नंढड़ी आहे, वीडियो खे पूरो ॾिसंदा ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु ख़बरूं अची रहियूं त भावल के जेको आहे अनकरीब हटायो वेंदो, जेको आहे वक़्त जे हथां माराए करे अहिड़े हिसाब सां। लेकिन हिन ड्रामे जो मेन भावल जो नालो त असगर चौधरी आहे, मेन माण्हू भावल आहे। अदाकारनि जी सिलेक्शन करणु, अदाकारनि खे आणणु, वरी उन्हनि खे तो किरदार में कमु करणु, किरदारु ॾियणु, सॼो कुझु असगर चौधरी जे हथ में आहे। बहरहाल जेके इहे ख़बरूं अची रहियूं हुयूं असां बि अपडेट ॾिनीसीं ऐं जेको ख़बरूं अची रहियूं उन्हनि जे मुताबिक़ त असगर चौधरी अनकरीब ड्रामे मां जेको आहे हटायो वेंदो किरदार खे। लेकिन फ़िलहाल इहो दोस्तों जेका ख़बर आई हुई उहा कूड़ी हुई, फेक आहे। हाली हिन टाइम का अहिड़ी पक्की पुख़्ती ख़बर न आई आहे जेको असगर चौधरी खे तकरार ड्रामे मां हटायो वञे। ऐं तकरार ड्रामे में फ़िलहाल असगर चौधरी बिल्कुलु बीठो आहे, किलो खोड़े ई तकरार ड्रामे में बीठो आहे। अॻिते जीअं वक़्तु गुज़रियो जीअं किस्तूं आयूं कीअं बि करे का नई किस्त जेका नई अपडेट ईंदी उहा वरी असां तव्हां ताईं पुॼाईंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।